म्यूनिसिपल कमेटी मिठी जी इंतजामिया रोज़ाना शहर जो गंद किचरो मिठी बाईपास भरिसां मिठी रू चेलार वेंदड़ रोड जे बिल्कुल भर में किनारनि ते उछलाए हथनि सां बीमारियूं फैलाए रही आहे, जंहिं सबबि आवाम सख़्त परेशान आहे। इन सिलसिले में मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी मिठी जी इंतजामिया रोड जे किनारनि जे बिल्कुल भर में शहर जो समूरो गंद किचरो उछलाए शहरियुनि ऐं गाॾियुनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि सां वॾो ज़ुल्म करे रही आहे, जॾहिं त गंदगी जी बदबू सबबि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। ॿियो त माण्हू हितां लंघी बि नथा सघनि, बदबू सबबि साह खणण में ॾाढी तकलीफ़ थिए थी ऐं हितां गुज़रंदड़ पैदल तोड़े गाॾियुनि में सुवार मुसाफ़िर केतिरा ई भेरा उल्टियूं करे बेहोश ऐं गश बि थिया आहिनि। असां तव्हां ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं, हितां हर रोज़ मक़ामी चूंडियल नुमाइंदनि समेत केतिरनि ई मक़ामी ऑफिसरनि जो रोज़ानो गुज़र थिए थो, पर सभु कुझु अखियुनि सां ॾिसण बावजूदि कुझु बि पुछण लाइ तयारु न हूंदा आहिनि। शहरनि मूजिबि असांखे ॾाढो अफ़सोस सां चवणो पवे थो त असांजे शहर मिठीअ में जेको बि ॿाहिरियां माण्हू कमकार संगे या मिठी घुमण अचे थो त उन्हीअ जे शहर में दाख़िल थींदे शर्त गंदगी जा ढेर आजियां कनि था, जेका असां लाइ वॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। मक़ामी रहवासियुनि डिप्टी कमिश्नर तरपारकर समेत म्यूनिसिपल कमेटी मिठी जी इंतजामिया खे अपील कई त शहर जो गंद किचिरो रोडनि जे किनारनि जे बिल्कुलु भर में उछलाइण बदिरां कंहिं हिकिड़े पासे को खॾु खणी उन में उछलायो ऐं पूरियो वञे, जीअं न बीमारियूं फैलिजी सघनि ऐं न ई अवाम परेशान थिए।